प्रिया नौ थी विया आहिनि भला रोटी ठाहे न। पी पुट बि अची वेंदा दुकान मां। छा आहे भला सॼो ॾींहुं फोन मां निकिरी ईंदी छा रोटी? हाँ हाँ मम्मी अचे त सघे थी। ऑर्डर कयूं अॼु मस्त बटर चिकन ऐं बटर नान। निभागी असुल कुछ सेखारे न मोकिलियो छा पेकन वारनि? छंछरु ॾींहुं केरु खाए थो? अल्लाह रोटियूं भाॼियूं भुतियूं नेरण सोची करे करे मुंहिंजे त मथे में सूर थी वियो आहे मम्मी जी। ईअं कर थूम वारो पुला ठाहे, तरियल पटाटा थी वेंदा गॾु। मम्मी मां ठाहियां भले, मूंखे कहिड़ी दिक़त न आहे, पोइ हिननि खे मुंहिंजे हथ सां वणे ई नथो। घड़ी घड़ी ईअं ई था चवनि मुंहिंजी मम्मी जहिड़ो त केरु ठाहे न थो सघे, मुंहिंजी मम्मी जे हथ में अहिड़ो सवादु आहे। त भली तव्हां ई अचो न रंधिणे में, तव्हां ई ठाहे ॾियो न पोइ। न न ठीकु आहे मां ठाहियां थी पोइ न वणे त मूंखे न चइजो।